परीक्षा वठण लाइ रवानी थी तॾहिं हुन घणो वीचार करे सीता जे रूप धारियो ऐं उन वन में हेॾां होॾां फिरण लॻी। राम लक्ष्मण सतीअ खे सीता जे वेश में ॾिठो। लक्ष्मण त अचरज में अची वियो, पर राम जे प्रभाव ॼाणी माठ में रहियो ऐं प्रभु पंहिंजे माया ते खिलण लॻो। जॾहिं अंतर्यामी भॻवान सत्य जे कपट सही करे वरितो तॾहिं मुश्की पार्वतीअ खे हथ जोड़े पुछण लॻो त सदाशिव शंभू किथे आहे ऐं तूं हिन अघोर वन में अकेली छो घुमी रही आहे। श्री राम जीअ जा मिठा वचन ॿुधी सती दिलि में घणो लॼी थी ऐं पोयां पेर करे शिवजी ॾे वञण लॻी, पर दिलि में ख़्यालु करण लॻी त हाणे शंभूअ खे कहिड़ी वरंदी ॾियां। श्री राम जी सतीअ खे सत्यवत दुखी अत्यंत दुखी ॾिसी पंहिंजे कुश प्रभाव ॾेखारियो। सतीअ खे पंहिंजे अॻियां बि राम सीता ऐं लक्ष्मण पिए नज़र आयो, पोयां बि सीता राम ऐं लक्ष्मण पिए नज़र आयो। जिन जे चौधारी ऋषि मुनि ऐं देवता कई ब्रह्मा कोटि, कई ब्रह्मा, कई विष्णु, कई महेश श्री रामचंद्र खे वंदना पए कर। ॿिया जेके बि देवता हुआ तिन सभिनी जे भेख धारदार हो, पर श्री रामचंद्र जा जेतिरा बि स्वरूप हुआ तिन सभिनी जे हिकु ई रूप हो। इहो अचंभो ॾिसी सती घबराइजी अखियूं पूरे उते ई वेही रही। थोरीअ देरि खां पोइ जॾहिं अखियूं खोलियाईं तॾहिं श्री रामचंद्र खां सवाइ ॿियो कुझु बि ॾिसण में न आयुसि। तॾहिं श्री रघुनाथ जे चरण कमलनि में वार वार नमस्कार करे उते अची पहुती जिते सदाशिव विराजमान हो। जॾहिं कैलाशपतिअ वटि पहुती तॾहिं शंकर भॻवान खिली पुछियुसि त दोहरो जीअं परीक्षा तोए वती सारो हाल सुणाए, हे मां सभु सच बोलजांइ तिर बि न लिकाए। सतीअ खे रघुनाथ जे प्रभाव करे दिलि में अची डपु जाॻियो। सा कैलाशपतिअ खे ॻाल्हि ठाहे हिन तरह करण लॻी, दोहरो कान परीक्षा मां लधी इहो अथम इंजाम, हे मां तो वांगे फ़क़ति मां बि कयो परिणाम। श्री कैलाशपति शंकर ध्यान धरे ॾिठो तॾहिं सतीअ जे सारो हाल मालूम थी पियुसि त कीअं हुन परीक्षा वठण लाइ सीता जे रूप बणायो। हुन जे कूड़ ॻाल्हाइण करे दिलि में ॾाढो दुख थियुसि, पर रघुनाथ जी माया प्रबल ॾिसी हुन जे सिर झुकायईं ऐं ख़्यालु कयाईं त जे हाणे मां सतीअ सां सनेहो रखंदुसि त भक्ति मार्ग जे नास थींदो, इहो ॾाढो पुण्याव थींदो। सतीअ सां दिलि में प्रेम बि ॾाढो आहे, तंहिं करे उनखे त्यागे बि नथो सघां। हाणे करियां सो करियां छा। इन्हनि पूरन पचाईंदे सो श्री रामचंद्र जे ध्यान धरीन उतां आवाज़ आयसि त चौपाई छॾ तूं शेर सतीअ जो नाहे, छॾ तूं सोह सतीअ जो नाहे, हीअ देह उन जे ले नाहे। हाणे मूं हिन देहीअ सां सतीअ सां समागम न कंदुसि। दिलि में इहो पको प्रण करे महादेव पंहिंजे आश्रम ॾे हलण लॻो। वाट ते आकाशवाणी थी त चौपाई तोखां सवाइ ॿियो कोई नाहे जेको अहिड़ो प्रण निभाए। पार्वतीअ हीअ आकाशवाणी ॿुधी वटई थी देह ऐं महा ॿुधी वाइड़ी थी वेई ऐं महादेव
देव खे चवण लॻी त हे स्वामी तव्हां अहिड़ी कहिड़ी प्रतिज्ञा कई आहे जॾहिं सतीअ जे घणो चवण ते बि महादेव हुनखे दिलि जो भेद न ॿुधायो। तॾहिं हुन सम्झायो त शायदि महादेव खे मुंहिंजे कपट जी ख़बर पइजी वई आहे, जंहिं करे हुन मूंखे त्याॻियो आहे। पाणी खीर सां गॾिजण करे खीर थी विकामी वञे थो, पर उन में खटाण पवण करे खीर फिटी पवे थो। सतीअ जी व्याकुल हालत ॾिसी शंकर हुनखे केतिरियूं ई रसीलियूं कथाऊं ॿुधाईंदे अची कैलाश पर्वत ते पहुतो। उते कमलानाथ भगवान की जय। सियापति रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन महात्मान की जय। सरदेवी देवतान की जय। पाणी खीर सां गॾिजण करे खीर थी विकामजी वञे थो, पर उन में खटाइण पवण करे खीर फिटी वञे थो। सतीअ जी व्याकुल हालत ॾिसी शंकर हुनखे केतिरियूं रसीलियूं कथाऊं ॿुधाईंदे अची कैलाश पर्वत ते पहुतो। उते कमलासन लॻाए पंहिंजे स्वरूप जे ध्यान में स्थित थी अखंड समाधि में लॻी वियो। भगवान की जय। तमामु व्याकुल चित सां कैलाश ते रहण लॻी। उनजो हिकु हिकु ॾींहुं वरह समान थी के गुज़रियो। नेठ पंहिंजे कयल अपराध ते घणो क़दुरु पछताए श्री रामचंद्र खे यादि करे प्रार्थना करण लॻी। दोहरो हथ जोड़े विनती करिया, हे प्रभु दीन दयाल, देह छुटे ॿिए जन्म में बिना शंभूअ सां शाल। अहिड़ी तरह विलाप कंदे उनखे जॾहिं 87,000 वरह गुज़री विया। भगवान की जय। विलाप कंदे उनखे जॾहिं 87,000 वरह गुज़री विया, तॾहिं सदाशिव समाधि खोली ऐं राम राम चवण लॻो। तॾहिं सतीअ हिकदमि वञी शंकर भॻवान जे चरणनि ते मथो टेकियो। शंभू हुनखे पंहिंजे साम्हूं विहारे घणेई हर कथा जूं रसीलियूं वार्ताऊं ॿुधाइण लॻो। उन वक़्त में ब्रह्मा सतीअ जे पिता दक्ष खे प्रजापतिअ जी पदवी ॾिनी हुई। एॾी वॾी पदवी पाए हू अभिमान में भरिजी वियो आहे। सभिनी ऋषि मुनियुनि खे घुराए वॾो यज्ञ करणु शुरू कयाईं। जिन जिन देवताउनि खे यज्ञ में भाग मिलंदो हो तन सभिनीनि खे घणे आदर सां पाण वटि घुराईं। देव किन्नर गंधर्व नाग सभु पंहिंजनि स्त्रियुनि समेत उन यज्ञ में शामिल थिया। ब्रह्मा ऐं विष्णु दक्ष खे शिवद्रोही सम्झी हुन वटि न विया। सतीअ ॾिठो त आकाश खां सभु देवता विमान में चढ़ी घणनि ख़ुशीअ सां पिया वञनि। तॾहिं सदाशिव खां पुछाईं त जंहिं ॿुधाइसि त तुंहिंजे पिता दक्ष वॾो यज्ञ कयो आहे, पिता जे घर अहिड़ो मंगल कार्य थींदो ॿुधी घणो ख़ुशि थी दिलि में ख़्यालु कयाईं त जेकर महादेव खां मोकल वठी कुझु ॾींहं वञी पेके टिकी अचां। नेठ हुन खां रहियो न वियो। घणेई प्रेम सां वेनती करणु लॻी त हे कृपानाथ, मुंहिंजे पिता जे घर यज्ञ थियणो आहे, तंहिं करे ख़ुशीअ सां मोकल ॾियो त ॾाढो चङो। शिवजी चयो त सते तोखे वाजिबु न आहे जो तूं अण कोठे ओॾां वञे। ॾिस, दक्ष पंहिंजनि ॿिनि सभिनीनि धीअरुनि खे घुरायो आहे, पर मूंसां वेर हुअण करे तोखे कोन घुरायो अथसि। ब्रह्मा जे सभा में जो मूं हेकर उथी तुंहिंजे पिता खे वंदना न कई हुई, तंहिं ते श्राप ॾिनो आहे त अॻिते यज्ञ में तुंहिंजो भाग न रहंदो। उन जे बदिले अॼु ही अपमान करे रहियो आहे। बिना घुराए हुन जे घर वेंदीअ त अजायो अपमान थींदे। जेतोणीकि मित्र स्वामी पिता ऐं गुरुअ जे घर बिना घुराए वञण में को हर्ज कोन्हे। जेतोणीकि मित्र स्वामी पिता ऐं गुरुअ जे घर बिना घुराए वञण में को हर्ज कोन्हे, पर उन्हनि में जेकॾहिं वेर भाव हुजे त कॾहिं भुली बि ओॾाहीं न वञिजे। इन उपदेश करण ते बि जॾहिं शिवजीअ ॾिठो त सतीअ जे दिलि ते सम्झाइण जो को असरु कोन थो थिए, तॾहिं पंहिंजा 2 गण साण ॾेई रवानो कयाईंसि। जॾहिं सती पिता जे घर आई तॾहिं दक्ष जे भउ करे कंहिं बि हुनजो आदर सत्कार न कयो। फ़क़ति माता हुन सां अची मिली। सॻियूं
सॻियूं भेनरूं बि उन खां मुंहुं मोड़ लॻियूं। दक्ष त कुझु बि न ॻाल्हाए सो उटलंदो खेसि ॾिसी जली वियो। तंहिंखां पोइ सती यज्ञ ॾिसण वेई, जिते त्रिपुरारी शंकर जो हिसो किथे बि न ॾिठाई। शंकर भॻवान जो गुमान हुन खां सठो न वियो। क्रोध में भरिजी सभिनी ऋषियुनि मुनियुनि ऐं सभासदनि खे चवण लॻी त दोहरो जो हिन यज्ञ में जंहिं बि कयो अपमान, सो फल भोगे सुतती कोन रे अभिमान। यानी जिन नास्तिकनि पंहिंजे मुख सां श्री महादेव जी निंदा कई आहे, तिन खे हुनजो फल सुतती मिलंदो। जिते बि कंहिं साधु संत विष्णु या शंकर जी गिरा थींदी हुजे, उन महाचंडाल जो मुंहुं ॾिसण महापाप आहे। वस पुॼे त अहिड़े निंदक जी जिभ पटे छॾणु घुरिजे, पर शंकर सॼे जगत जो कल्याण करता ऐं हितकारी आहे। उनजी मां पाण ई स्त्री चवाए हीअ दक्ष मां उत्पत्ति थियल देही वधीक वक़्तु रखी नथी सघां। चंद्रकला जे धारण वारे नीलकंठ सदाशिव जो ध्यानु धरे मां हीअ देही त्यागा थी। बोल शंकर भगवान की जय। ईअं चई हुन पाण जलाए देवनि हाहाकार मचायो। इहो चई उमालक यज्ञ अग्नीअ में टपो ॾेई पाण जलाए छॾियईं। उमालक यज्ञ अग्नीअ में टपो ॾेई पाण जलाए छॾियईं। सॼे मंडल में हाहाकार मची वियो। सती मरण जी ख़बर जॾहिं शिवजीअ जे गणनि ॿुधी, जेके साण आया हुआ, तिन सॼो यज्ञ डावाडोल करे छॾियो। दक्ष आदि सभिनी निंदकनि जी अहिड़ी दुर्दशा कई जहिड़ी शिवद्रोहीअ जी थियणु घुरिजे। हुजा हिते जिन बि जन्मनि में ध्यानु रहे छल शिव चरणनि में। सतीअ तन त्याग कंदे भॻवान खां इहो वर घुरियो त जन्म में तुंहिंजो शल सदाशिव जे चरणनि में हुजे। इन प्रार्थना अनुसार सतीअ जो जनम हिमाचल पर्वत जे घर थियो। हाणे हुते उहा पार्वतीअ जे नाले सां सजण लॻी। घणेई ऋषि मुनि महात्माऊं हिमाचल पर्वत ते अची रहिया। चौधारी आनंद मंगल छाइजी विया। नारद मुनीअ खे जॾहिं इहो प्रलाप पर्वत जे हिमाचल जे घर कई आयो, हिमाचल ऐं संदसि स्त्रीअ हुनजी भले भांति सेवा कई। आसन ते विहारे चरण धोई चरणामृत पीतो। तंहिंखां पोइ पार्वतीअ खे पंहिंजे गोद में खणी मुनीअ वटि आयो ऐं हुन खां पुत्रीअ जा शुभ अशुभ लक्षण यानी गुण ऐं दोष पुछण लॻो। सरकारदर्शी नारद उन्हीअ ते खिली चवण लॻो त बोल शंकर भगवान की जय। बोल कैलाश प्रतिमाता की जय। हरि ओम राम नारायण नचो न। हरे राम 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 हरे 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 सदा सुहागनी नारी थींदी। सभु कम में सौभागी थींदी। शील सत्या गुण वारी थींदी। परमेश्वर